बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जितन पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी, ॿियो ॿारींदो केरु खाओड़ कीअं खीर रे। मुर्शिद लतीफ़ साईं जे बैत सां प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। साहिड़े हाज़िर आऊं जो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असांजे प्रोग्राम में पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सुहानी रात ढल चुकी न जाने तुम कब आओगे। सो जॾहिं बि असां वटि विज़िट ते ईंदा हुआ, ऐं बज़ाति ख़ुदि उनजो शागिर्दु आहियां, मुंहिंजे लाइ हिकिड़ी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त असां उन उस्ताद जो इंटरव्यू रिकॉर्ड करियूं पिया पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे लाइ। जॾहिं बि असांखे जॉइन कंदा हुआ, असांखे ॾिसणु ईंदा हुआ, असांजे स्कूल खे विज़िट करणु ईंदा हुआ त सुहानी रात ढल चुकी न जाने तुम कब आओगे। उन अहम शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदासीं तव्हांजी। हिन वक़्तु महराण एजुकेशन जा फाउंडर आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह डिस्ट्रिक्ट उमरकोट में तमामु तइलीमी मैदान हुजे, समाजी सरगर्मियूं हुजनि, उनमें पाण मल्हायो अथनि। अचो उन्हनि सां गुफ़्तगू कयूं। साईं मुख़्तियार अहमद विशकोरी साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्लाह जो करम फज़ल आहे। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? शुक्र आहे अल्लाह जो, लॻा पिया आहियूं कमनि कारनि खे। माशाअल्लाह। साईं जॾहिं बि ईंदा हुआ त असांखे हिकिड़ो गीत ॿुधाईंदा, प्रोग्राम जे आख़िर में तव्हांखे गीत ॿ टे लाइनूं बिल्कुलु ॿुधंदा। गीतनि वारियूं उमिरि ख़तमु थी वियो न। साईं तव्हां हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह सिंध जी तइलीम खे तव्हां कीअं पिया ॾिसो, जॾहिं तव्हां हिकु महराण एजुकेशन जा फाउंडर बि आहियो, गॾोगॾु समाजी वर्कर बि आहियो, सोशलिस्ट आहियो त, ऐं गॾोगॾु तव्हां BLLF स्कूल जो हिकिड़ो इदारो हुयो, उन में एज़ अ सुपरवाइज़र बि रहिया, स्कूल विज़िट कया, त हिन वक़्तु तव्हां सिंध जी तइलीम खे कीअं पिया ॾिसो? साईं सिंध जी तालीम जीअं जीअं सिंध अॻिते वञे पई, तालीम पोइते वञे पई। अच्छा। को मयार न रहियो आहे, कापी कल्चर वधी वियो आहे। सही। ऐं जॾहिं हींअर उहो मेरिट ते जेके मास्तर खजनि पिया, सही, पर उहा तालीम में उहो मेरिट कोन आहे, माना तालीम उन मयार जी कोन पई अचे। ऐं स्कूलनि जूं हालतूं बि कुझु सुठियूं न आहिनि। मोहम्मद ख़ान जूणे जे दौर खां पोइ वारी जेका सिंध रही आहे, सही, उन में स्कूल वरी को बिल्डिंगनि ते को कमु कोन थियो आहे। ऐं जेकॾहिं इंफ्रास्ट्रक्चर ई सुठो न हूंदो अवां जो, ऐं ॿारनि जो सिटिंग अरेंजमेंट ई न हूंदो त पोइ छा हिकिड़ो माहौल ठाहिणो पवंदो, तइलीम लाइ हिकिड़ो माहौल ठहंदो आहे। बसि दिलि पघार में, अखि घड़ियाल में ईअं लॻो पियो आहे। सही। असीं मुतमिन कोन आहियूं तालीम मां। माना बिल्कुलु मुतमिन कोन आहियो या कुझु परसेंट? बिल्कुलु मुतमिन कोन आहियूं। अच्छा, तइलीम जे वाधारे लाइ तव्हां कहिड़े क़िस्म जी समाजी मुहिमूं हलाए रहिया आहियो हिन वक़्तु? असीं हिकिड़ो नंढिड़ो इदारो आहियूं, असीं छा था करे सघूं? असां वटि न के अहिड़ा फंड्स आहिनि जो असीं उन जे लाइ कुझु करे सघूं। असीं हिकिड़ो नंढे लेवल ते कमु करियूं था, तालिके कुनरी ताईं। हाणे जेकॾहिं असीं तालिके कुनरी में केतिरो बि सुजाॻी आणियूं, सिंध त कान सुधरंदी न। सही। त असीं पंहिंजे हिकिड़े जेको पंहिंजो कमु आहे उहो असीं करियूं पिया। सही। ऐं कोशिशि करियूं पिया त उनखे बहितर नमूने तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां माण्हुनि में उहा अवेयरनेस जा प्रोग्राम बि असीं करियूं था। बाक़ी असां वटि को तालीमी प्रोजेक्ट कोन आहिनि जिन ते असीं कमु करियूं, न स्कूल आहिनि असां वटि। बाक़ी इहो आहे गवर्नमेंट जा जेके स्कूल आहिनि उन्हनि में वञी करे त माण्हुनि खे सुजाॻी लाइ या को अहिड़ी शागिर्दनि सां प्रोग्राम रखूं था, त उन में तालीमी हवाले सां असीं जेको जेतिरो थी सघे थो असां करियूं था। सही। बाक़ी इहो को तालीम खे सुधारण कंहिं हिकिड़े NGO जी वस जी ॻाल्हि कोन्हे, हीअ त गवर्नमेंट जो कमु आहे, उहो ई कंदी। अच्छा, हुनमें तव्हां केतिरे क़दुरु माना जेके मुहिमूं हलायूं उनमें रिस्पॉन्स केतिरे क़दुरु तव्हांखे मिलियो आहे? न, रिस्पॉन्स आहे, नौजवाननि खे शौक़ु आहे तालीम जो। सही। पर जॾहिं माहौल नथो जुड़े, उन तरीक़े जो माहौल नथो ठहे न, त पोइ उन में वॾो ज़ोर लॻाइणो पवे थो समाजी इदारनि खे। सही। जेकॾहिं गवर्नमेंट उन शयुनि खे कंट्रोल करे त कुझु थी सघे थो। बाक़ी समाजी इदारा सिर्फ़ु हिकिड़ी चिण खे ई ॿारे सघनि था, ॿियो कुझु ई कोन था करे सघनि। अच्छा, असांजे समाज में तइलीम खे अञा ताईं तरजीह न मिलण जा बुनियादी सबब कहिड़ा रहिया आहिनि? जेका उहा उन्हनि खे तरजीह ॾिजे तइलीम खे, उहा अञा ताईं कोन मिली आहे। तालीम खे तरजीह आहे,
तालीम खे तरजीह आहे। अवी जेकॾहिं कंहिंखां बि पुछंदा त हू अव्हांखे ॿुधाईंदो आउं पंहिंजे पुट खे डॉक्टर कंदुसि, सही त करे कोन थो। हिकिड़ो त वसाइल कोन आहिनि माण्हुनि वटि, सही गुरबत इलाही आहे। ख़ासि तौर ते जेको असांजो इलाइक़ो आहे, पंहिंजो इलाइक़ो तालुको पुनरी या नबीसर जिते पाण हींअर आहियूं, सही उते पीअण जो पाणी कोन्हे। सभ खां पहिरीं त माण्हू पाणी घुरंदो न, जेकॾहिं पाणी कोन्हे त पढ़ंदो छा। जीआईपी जी शइ त पहिरीं जीआईपी जी शइ, कारोबार कोन आहिनि, ॿनियूं अमां ॾिसो वीरान आहिनि, ॿटियो पाणी पियो अचे, माण्हू परेशान आहिनि। हाणे उन्हनि माण्हुनि खे असीं जेकॾहिं तालीम जो चऊं बि था त उहे चवंदा यार असीं बुख पिया मरूं, अव्हांखे तालीम जी आहे। ऐं जॾहिं त बुख जो बदल आहे तालीम, सही पर कुझु मुआशी तौर ते माण्हू मज़बूत हूंदा त पोइ तालीम न वेंदा न। सही पोइ त ईअं थिए थो, पोइ माण्हू पंहिंजा बुख विघे ॿार मदरसनि में छॾनि था ऐं उते पढ़नि पिया। उते वीचारनि खे घटि में घटि मानी त मिले थी न, सही मानी मिले थी, रिहाइश मिले थी, ऐं उहो उन लेवल ते उहे अची कोन था सघनि। मदरसनि जो पंहिंजो हिकिड़ो मयार आहे, हू पंहिंजे हिसाब सां महिनत कनि था, उन मयार ताईं पढ़ाइनि था। बाक़ी हाणे असीं चऊं था को AI में इंजीनियर थी वञे, पोइ मदरसे में वञी त कोन थींदो न, ज़ाहिर हुनजे लाइ उहो अलॻि हिकिड़ो सिस्टम हुअणु खपे। सही या डॉक्टर थी वञे त उहो त उते नथो थी सघे न, बिल्कुलु। त उनजे लाइ अलॻि हिकिड़ो सिस्टम थियणु खपे। जेकॾहिं आहिनि त बि ॾिसंदो त असां वटि माना वेझे में वेझो जेकॾहिं चऊं त पोइ उमरकोट 80 किलोमीटर परे आहे। सही ऐं उते जेकॾहिं सुठा इदारा आहिनि जीअं सिंध कॉलेज आहे या ॿिया अहिड़ा इदारा, उन्हनि जूं फीसूं अहिड़ियूं आहिनि जो ग़रीब माण्हू थो थिए अफोर्ड ई कोन थो करे सघे। वॾनि माण्हुनि जा ई ॿार पढ़ी सघनि था, ग़रीब कोन थो करे सघे। अच्छा, तव्हांजे लाइ तव्हांजी नज़र में औरतुनि ऐं नियाणियुनि जी तइलीम सिंधी तरक़ी लाइ केतिरो अहम किरदारु अदा करे सघे तव्हांजी नज़र में? साईं, तरक़ी त किरदारु त अदा करे सघे थी, पर जिते मर्द ई अणपढ़िया हुजनि त पोइ नियाणियूं छा पढ़ंदियूं? सही। पहिरीं त मर्द जेके आहिनि उहे अणपढ़िया आहिनि। असल में वॾे में वॾो जो कारण आहे न, उहो पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, न उहो इंफ्रास्ट्रक्चर आहे। पाणी वॾे में वॾी जॻह तकलीफ़ आहे माण्हुनि खे, मुआशी तौर ते माण्हू बदहाल आहिनि। त पोइ जॾहिं उते छोकिरा ई नथा पढ़ी सघनि त छोकिरियूं छा पढ़ंदियूं? ऐं उनखां पोइ मयारी स्कूल जेके चइजनि, सही, उहे ॻोठनि में आहिनि कोन। हाणे जेकॾहिं ॻोठनि में आहिनि त पोइ ॻोठ जूं नियाणियूं त पढ़ियल ई कोन आहिनि जेके उन में टीचर हुजनि। सही। जेके ॿाहिरि खां अचनि थियूं त उहे अचनि थियूं, कॾहिं कोन थियूं अचनि, ऐं हुते ई शहरनि में हूंदियूं आहिनि। ऐं शहर ऐं जी माई ऐं जंहिंमें थोरो माना ॿोली वारो बि मसइलो हुजे थो, ख़ासि तौर घणो करे त उर्दू स्पीकिंग हूंदियूं आहिनि। ऐं हिते सिंधी जेको आहे, सिंधी खे सिंधी बि नथो पढ़ाए सघे त उर्दू वारो सिंधी खे छा पढ़ाईंदो? सिंधी त ज़बान ई अहिड़ी ॾुखी आहे। बाक़ी नियाणियुनि खे जेकॾहिं तरक़ी असांखे करणी आहे, ज़ाहिर असांखे नियाणियुनि खे पढ़ाइणो पवंदो। सही, अॻियां हली ऐं हिन वक़्तु बि असांखे उन ते फोकस करणो पवंदो। बिल्कुलु, बिल्कुलु, इन में को शक कोन्हे।